ताज़ो खबर पई है तो असांजो हिकिड़ो कलवर दोस्त जो का वो भी अगवा थी है। मैं एसएसपी के ॿुधाइण चाहियां थो, चूंडियल नुमाइंदनि खे ॿुधाइण चाहियां थो त पन्नू आकिल सां माटोली मारो सुलूक छो असां जा वोटर न आहियूं, छो असां सां जो का पंहिंजो इहा असां जो का तादी कई थी वञे पई त पन्नू आकिल मां रोज़ चोरियूं अगवा पूरूं। मैं एसएसपी के चवां थो त एस जो पन्नू आकिल खे हटाए उते मां मियां खैरदीन खे जो का विहां थो। हिकिड़े महीने में जेकॾहिं कोई बि ॾोह थी वञे त मां तोखे भरे ॾुमि। मां एसएसपी खे चवां थो एस जो बाइजी खे हटाए, मां असांजे दोस्त वहीद चाचर खे मुक़ररु कयां थो। हिकिड़े महीने में जेकॾहिं को ॾोह थी वञे असां तोखे भरे ॾींदासीं। मां एसएसपी खे चवां थो डीएसपी पन्नू आकिल खे हटाए उते आउं पंहिंजो डॉक्टर दोस्त करण खे मुक़ररु कयां थो। जेकॾहिं कोई बि ॾोह थी वञे असां तोखे भरे ॾींदासीं। तव्हां नाहिल आहियो, तव्हां नाहिल ई तव्हांजी ज़ाहिर आहे। अञा तव्हांखे जो आहे छा चऊं, मां वार्निंग थो ॾियां एसएसपी खे डीएसपी खे त असांजा जेके नौजवान आहिनि जेके अगवा थी विया आहिनि उहे जेकॾहिं उन्हनि खे महिरबानी करे बाज़ियाब करायो ई त उहे असांजा नौजवान पंहिंजे घर कनि। जेकॾहिं बाज़ियाब न थिया त हीअ रोड रस्ता, हीअ एहतजाज, हीअ धरना, हीअ बुख हड़तालूं MP MLA दरनि ते चूंडियल नुमाइंदनि जे दरनि ते प्रेस क्लब वारियो एहतजाज करणो पियो, धरना हणा पिया, बुख हड़तालियूं पियूं, शटर डाउन हड़ताल भई कराईंदासीं, पर पंहिंजे कंहिं बि भाउ खे ॾुखियो तकलीफ़ जो का ॾिसणु बर्दाश्त न कंदासीं। तव्हां सभिनी वॾी दोस्त उन्हनि घर में ईद न कई त तव्हांजे घरनि में बि मातम हूंदो। असां तव्हां जूं पतलूनूं लाहींदासीं, तव्हां जूं टूटियूं विञाईंदासीं ऐं तव्हांजे लाइ इहो इतलाह जो अर्ज़ु कजे थो त 3 माण्हू कलोड़ा बिरादरी ॻोठ चुंगा जा हिन वक़्तु खजियल आहिनि। हिकु माण्हू मीरपुर ख़ास खां औरतुनि जे आवाज़ ते हिरकिजी हितां अगवा थियो आहे ऐं राति जे पेट में कलवड़ बिरादरी जो हिकु माण्हू अगवा थियो आहे ऐं राति उन ई राति में 2 झंडीरनि जा माण्हू अगवा थिया आहिनि। हीउ किथां जो इंसाफ़ आहे? हीउ किथां जो इंसाफ़ आहे? अदलिया किथे आहे? असां खां टैक्सूं वठो था, असांजे सिगरेट ते, असांजे मोबाइल बैलेंस ते, असांजी ज़मीनुनि ते ढल वठो था। असांखे तव्हांखे प्रोटेक्शन ॾियणो पवंदो। असीं हिन रियासत में इन जे लाइ आया हुआसीं त असांजे जान ऐं माल जो तहफ़ुज़ कयो वञे, पर असांखे कोई ॿुधण जे लाइ तयारु न आहे। SHO टंगूं रखियूं टेबल ते वेठो आहे। असांजे बचनि जे घरनि में कीअं टपिया पवनि माउरुनि जा, असीं केसि ताईं बर्दाश्त कयूं, केसि ताईं इहो ज़ुल्म ज़्यादती सहूं। जेकॾहिं तव्हां में फल न आहे, तव्हांजी बख़्तर बंद में सोराख निकिरनि था, तव्हां खां हथियार खसिया वञनि था, तव्हां नाल थी चुका हो त असांखे इजाज़त ॾियो, असांखे हथियार ॾियो त हिन भाड़ियल असां खां ही जाहिल कचे जो माण्हू ॾाढो कोन्हे। ही तेगाणी, ही मारफाणी, ही मुख़्तलिफ़ क़ौमूं जिन धाड़ियल कल्चर पैदा कयो आहे उहे असां खां ॾाढियूं कोन्हनि। तारीख़ गवाह आहे त असीं 87 वरी सिंध जा हुकुमरान रहिया आहियूं। असीं पंहिंजी धरतीअ जो दिफ़ा ॼाणूं था, असीं पंहिंजे मारूड़नि जो दिफ़ा ॼाणूं था। असीं कॾहिं बि ख़ामोश न वेहंदासीं। हिननि छा पई सम्झो असां 8 ॾींहं हिननि जो मुंहुं ॾिसंदा रहियासीं। असांजे दर ते DSP लड़ी न आयो, असांजे दर ते SHO लड़ी न आयो। आख़िर छो असां सां इहा नाइंसाफ़ी कई वञे? ही मेड़ा को इंशाल्लाह जेकर असांखे सुठो सबूत मिलियो, दोस्तनि जो साथ रहियो त इंशाल्लाह कॾहिं त असांखे कलोड़नि जे सूरत में असांखे दोस्त अगवा थियनि था, कॾहिं कलोड़नि जे सूरत में दोस्त अगवा थियनि था, कॾहिं विरंदनि जे सूरत में दोस्त अगवा थियनि था, कॾहिं शान जे सूरत में अगवा थियनि था। कल राति 18 दोस्त को अगवा थियो आहे जेको मीरपुर ख़ासि खां अचो आहे रेडियन जे भर में मस्जिद अगवा थियो आहे। इहा नाइल इंतिज़ाम किथे आहे? इहा सखर इंतिज़ाम किथे आहे? इहा पन्नू आकिल इंतिज़ाम किथे आहे? इहा सुती पई आहे किथे आहे? इहा सुती रही आकड़ा पर्चनि ते टैक्सनि ते महदूद आहे, इहा शराबनि ते महदूद आहे। राति जो 1 to 5 2-3 महीना थिया आहिनि गश्त करे थी पन्नू आकिल में जेके 3 माण्हू डेली अची उनखे मोबाइल फुरन कंदा असां माण्हुनि खां। उहा इंतिज़ाम किथे आहे? 1 to 5 जेकी 3 महीना अॻ में गश्त करे थी, मोबाइल राति जो गश्त करे थी ऐं माण्हुनि खां पैसा फुर करे थी, उहा नाइल इंतिज़ाम किथे आहे? असां हिन मेला के ज़रिए हिन बाशऊर अवाम जे ज़रिए इंतिज़ाम खे अपील कयूं था ऐं सुजाग करणु चाहियूं था। ख़ुदा रो पंहिंजी निंड मां बेदार थियो। हे मारूड़नि जा ज़ुल्म थियनि था, ॾाढ थियनि था, घर बर्बाद थियनि था। इन जो आवाज़ उथारियो। अॼु हिन सूरत में असां गॾु आहियूं, सुभाणे असांजो आवाज़ मुंहिंजा साईं अॼु ही जेको असांजो एहतजाज आहे उहो पन्नू आकिल
में बदअमनी जो राकास जो आदमपुई करे रहियो आहे। धाड़ियल कल्चर सरेआम माण्हू अगवा थी रहिया आहिनि। माण्हुनि जा रस्ता घर शहर महफ़ूज़ न आहिनि। चोरियूं फुरूं धाड़ा रोज़मर्रा जो मामूल बणिजी चुका आहिनि। माण्हुनि जो अगवा आसान बणिजी चुको आहे। जंहिंखे जीअं वणे तीअं धाड़ियल कचे मां निकिरी अची करे माण्हू खे अगवा करे हले अगवा थी विया आहिनि। फिलफौर उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे, वरन हिन एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। इन मज़लूमनि सां गॾु जमीयत उलमा इस्लाम इंशाअल्लाह पेश हूंदी। जीअं हमेशह खां वॾी जमीयत उलमा इस्लाम मज़लूमनि सां गॾु रही आहे, इंशाअल्लाह मज़लूमनि सां गॾु जेका रहंदी। मां वरी बि जेको आहे सो अपील कयां थो इंतिज़ामिया खां त मुग़वी जेके आहिनि फिलफौर बाज़ियाब कराया वञनि। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। SP जो इहो ई चवणु आहे त मलाला ख़ाली कंदो। हिन महिल ताईं का बि अॼु ॿियो ॾींहुं आहे, कोई बि माना क़दम न खयो, न का अहिड़ी का ॻाल्हि कई। ऐं असांजे हिन खां इंटरचेंज जा होटल आहे, इन खां अॻियां हितां अगवा कयो। हा, को बि काई बि इनकारी न कई आहे। अजीज साथियों, पनवाकियो जा बाशऊर दोस्तों, अफ़सोस सां चवणो थो पए नौजवान हिन महिल ताईं बाज़ाब न थी सघिया आहिनि।